पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं ॿारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबेरी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनी खे दिलचस्प थियण वारा आहिनि। इन में तव्हांखे दोस्तों बहितरीन अपडेट्स मिलंदा ऐं इन में तव्हांखे हिकु ज़बरदस्त ख़ुशख़बरी बि मिलण वारी आहे। इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शायदि कोसो ब्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ये अव्हांजो ई पंहिंजो चैनल आहे। हिन चैनल ते अव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स लगातार मिलंदा रहंदा आहिनि। हलूं था जी अपडेट जी तरफ़। दरअसल दोस्तों तव्हां ॾिठो त हाणे रुंडो बि फासी चुको आहे सवाल जेको चाकर खान जे सवालनि में ऐं हाणे रुंडे खे बि सम्झ थोरो घणो अची चुको आहे। होॾां जेको आहे जाबर खे बि ॻाल्हि सम्झ अची वई आहे त असां ॿिन्ही खे हिकु थियणो पवंदो, न त असां सांवल ऐं चाकर जे हिन गिरोह में फासी वेंदासीं, पिसिजी वेंदासीं। ऐं उन्हनि जे ज़हन में इहा चङी तरह ॻाल्हि वेहिजी वई आहे। ख़ुशख़बरी इहा तमामु जल्द जेको आहे मूसा जी एंट्री बुधवार थियण वारी आहे। ॾिसूं हाणे कहिड़े स्पेल में उनजी एंट्री थींदी। बाक़ी हिन ड्रामे में मूसा जी एंट्री थियणी आहे। दोस्तों अॼु जो वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शायदि कोसो ब्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीअ अव्हांजो ई पंहिंजो पुराणो चैनल आहे। हिन ते अव्हांखे बहितरीन अपडेट्स लगातार मिलंदा रहंदा आहिनि।